हथन पेरन जा न या शापर दाढ़ी या जेके ज़ेरनाफ़ वार आहिनि उन्हनि खे लाहिण मना हुआ। पर इमाम आज़म अबू हनीफ़ा रदी अल्लाह ताला न फरमाए थो त पर जेकॾहिं को शख़्स लाहे थो त ईअं न सम्झे त उनजी कुर्बानी न थींदी, कुर्बानी थींदी, पर कुर्बानी जो सवाब मुकमिल जेको सवाब आहे उहो इन में आहे जे हथनि पेरनि जा न लाहे, उन में तमामु अफ़ज़ल में अफ़ज़ल सवाब आहे। इमाम आज़म साईं तो चवे त जेकॾहिं नह पेर लाहे भी विधई, शेर भी करे विधई त उनजी कुर्बानी अल्लाह वटि क़बूल आहे। ईअं करण उनजी उज़हा जाइज़ थी वेंदी, मकरूह न थींदी, जाइज़ थी वेंदी, पर सवाब में घटि मिलंदुसि। पर जेको न हथ पेर जा दाढ़ी शेरब वग़ैरह वग़ैरह जेकॾहिं न लाहींदो उहो अफ़ज़ल में अफ़ज़ल सवाब आहे। दुरूद शरीफ़ मुंहिंजे सोणे हबीब जे मथां। हाँ, पोयूं तारीख़ूं सिंधी जूं थियनि त पंहिंजी शरब ज़रब करे छॾियो जंहिंजो इरादो हुजे उज़हा जो। हिंद दोस्त लिखियो आहे त उहो कहिड़ो नबी आहे जंहिं 100 शादियूं कयूं हुयूं। किन किताब लिखियो आहे त हज़रत नूह अलैहिस्सलाम आहे, किन लिखियो आहे त हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम आहे, किन लिखियो आहे त हज़रत लूत अलैहिस्सलाम। इहे 3 नबी आहिनि। पर असांजे महबूब जे उम्मत जे लाइ सिर्फ़ 4 शादियूं जाइज़ आहिनि। मसना वसुलास वरुबा फ़इन ख़िफ़्तुम अल्ला तइदनु फ़वाइद। क़ुरान तो फरमाए हिकिड़ी शादी थी कर, पर जे हिकिड़े मां ड्रो नथो अथई त ॿी शादी कर, ॿी शादी नथो करी ड्रो मां त पोइ मुंहिंजा सुणा 3 शादी कर, पर 3 मां बि ड्रो नथो अथई अहमद शर वांगुरु भला 4थी बि कर। पर जे 4 शादियूं करे चजा हाजी अज़ीज़ुल्ला जे 4 शादियूं करे पर नज़र सभिनी खे हिकु तरह सां ॾिसणो आहे। जहिड़ो जोड़ो कपिड़नि जो हुनखे तहिड़ो हुनखे, जहिड़ो सैंडल हुनखे तहिड़ो हुनखे, पर वॾी खुड़ीअ वारो न। सम्झो था न? या मुराद फ़कीर खे कुखे थी ॻाल्हि साईं। हाय हाय, हुज़ूर था फरमाए त 4 शादियूं कयो जे ताक़त ई तव्हां में वसअत आहे, जे चैन जी ताक़त न आहे त पोइ वाइदा पोइ हिकिड़ी रखो, पोइ हिकिड़ी शादी कयो। सुभान अल्लाह। दुरूद मुंहिंजे दिलबर हबीब जे मथां पढ़ो। अब टाइम ॾिसजां, टाइम दुरूद शरीफ़ मुंहिंजे सोणे हबीब जे मथां पढ़ंदो। महबूब करीम जे दरबार में हिकिड़ो हबशी कारे रंग जो शीदी ॾिठा अथव न, मके मदीने में वेंदा हूंदो कारा रुद हूंदा अथव। हबश क़ौम जा आहिनि, हबश क़ौम जा। महबूब करीम जो हिकिड़ो ग़ुलाम रंग जो शीदी आहे, रंग जो कारी आहे, महबूब करीम जे दरबार क़दस में आयो आहे। मुंहिंजे महबूब करीम जे साम्हूं जो अचे वेठो, पाण करीमन फरमाइनि था ओ मुंहिंजा ग़ुलाम जी या रसूलल्लाह शादी कई अथई, शादी कई अथई। साईं चाचे वटि संग वेठो आहे पर ॾिए कोन थो, चाचे वटि संग वेठल आहे पर ॾिए कोन थो। हाणे साईं माल खपे न साईं, न्याणियूं थियूं विकिरो थियनि पैसनि ते, गिड़ क़बर में त पाण ई ख़बर पवंदई, फ़ैसिलो उते थींदो। हिते जे मौलवी थो चवे त मौलवी जे लाइ आज़ादु थो करे, मौलवी हक़ नथो चवे। अरे हक़ चवंदो साईं, भली नवाब जो पुटु हुजे। अल हक़ो मुरन वलो कान दुरुन, हक़ कोड़ो आहे पर मोती जे दाणे खां वधीक आहे। सुभान अल्लाह। साईं फरमाया तो शादी कई अथई, साईं चाचे जे घर में न्याणी आहे पर ॾिए कोन थो। पाण करीमन ख़त मुबारक लिखी ॾिनोसि, करीम जा नाना ख़त लिखी ॾिनो, पाण खणी वञीसि तोखे न्याणी ॾींदो।
सरकार जो ख़त खणी आयो, कायनात जे रसूल जो ख़त खणी आयो। ख़त जो पढ़ी न्याणी घर आ, पाण ॿाहिरि बीठो आहे। ग़ुलाम खे चई त तूं बीह, मां पंहिंजी न्याणीअ खां पुछा कयां। अंदर जो आयो, अम्मा मदीने जे साईं घोट मोकिलियो अथई, क़बूल अथई? रंग जो कारो अथसि, घर बि कोन्हेसि, मिल्कियत भी कोन्हेसि, दुनिया भी कोन्हेसि, दौलत भी कोन्हेसि, कंगाल आहे, मिसकीन आहे, ग़रीब आहे, कुछ भी कोन्हेसि। महबूबन करीमन मोकिलियो आहे तुंहिंजे लाइ घोट। छा घोट क़बूल अथई? ख़ुदा जो कसम आहे, साह थधो भरे अबे खे चयो त अब्बा जे महबूब मोकिलियो आहे त महबूब जो मोकिलियल घोट मूंखे क़बूल आहे। ओ जान जाना ओ शाह शाह, ओ जान जाना ओ शाह शाह, जगल में तो है जो जवाब ना है। हसीन चेहरो ऐ लाल लबिड़ा, हसीन लाल लबिड़ा, ये गुलन में गुलाब ना है। हक दिलबर हकुल्लाह दुश्मन जानक। हाय हाय बाबे के चवे थी, ओ बाबा मिसकीना गरीबा मोहताजा कंगाला, मगर उन जे मथा नजर न कर। ॾिस त मोकिलण वारो कहिड़ो महबूब आहे। उहो महबूब सखी जो दरवाज़ो आहे। उन दिलबर हबीब करीम जी ज़ात ॾे निहार, जेको अर्शनि जे रहण वारो मालिक आहे, काइनात जो मालिक मोहम्मद करीम आहे। ओ बाबा उन ॾे निहार जे महबूब मुंहिंजे लाइ घोट मोकिलियो आहे। हाय हाय हिकिड़े यारे मुंहिंजा महबूब मेराज ते विया। चो सुभान अल्लाह। साईं मेराज ते विया। जन्नतुल माला जे अंदर महबूब गश्त कंदे कंदे अल बदाया वन नहाया, हाफिज़ इब्न कसीर लिखियो आहे, अल खसाइस कुबा अल्लामा जलालुद्दीन सयूती लिखियो आहे। महबूब गश्त कंदे कंदे पाण फरमाइनि था, हे हूर अबू बकर जे लाया, हे उमर ले आया, हे उस्मान गनी जे लाया, हे मौला अली जी ज़ात जे लाया, हे अबू तलह जे लाया, हे अबू ज़र गफ़ार जे लाया, जेका सभिनी हूरुनि जी सरदार हुई, सभिनी हूरुनि जी सरदार हुई, दरवाजे ते बीठी हुई। मुझे महबूब फरमायो, हे बिलाल जी कुआरा। कंहिंजी कुआरा? बिलाल जी कुआरा। उहा मुंहिंजा सुणा हूरुनि जी, मुंहिंजा सुणा इंचार्ज अॻवान हीअं बाहूं ॿधी महबूब करीम जे दरबार में अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, अवां फरमायो फलाणी हूर अबू बकर जे वास्ते, फलाणी हूर उमर जे वास्ते, फलाणी हूर उस्मान जे वास्ते। क़िबला मूंखे कारो ॾिनो अथव, ॿियो को तव्हांखे नज़र आयो कोन? बिलाल हबशी कारे रंग जो। पाण निहारे फरमाइनि था, ओ हूरुनि जी सरदार, इहो त मां मोहम्मद करीम जो फ़ैसिलो आहे, पर ख़बर न आहे बिलाल तोखे क़बूल करे अलाए न करे। बिलाल जी ज़ात तोखे क़बूल करे या न करे। ओ मुंहिंजा सोना अल खसाइस कुबरा अल्लामा जलालुद्दीन सयूती लिखियो आहे, क़यामत जे ॾाढ़े अल्लाह ताला बिलाल खे घुराईंदो। ओ मलाइकनि खे ख़ुदा फरमाईंदो, ओ मलाइको हिन जे मुंहुं मुबारक वारो जेको कारो रंग जो आहे, इहो कारो रंग लाहियोसि ऐं इन्हनि मां तिर बनायो, तिर कारा तिर। तो अल्लाह ताला मलाइकनि खे फरमाईंदो, मलाइको हाणे इहे तिर खणी वञो, जेके बि जन्नत जूं हूरूं आहिनि उनखे चयो त पंहिंजे गिलनि जे मथां बिलाल जो इहो कारे रंग जा तिर लॻायो। एॾो ख़ुदा बिलाल जो शान कयो आहे। हर सहाबी शान वारो आहे, हर सहाबी पंहिंजी अज़मत वारो आहे, हर नबी शान वारो आहे। तिलकर रुsul फद्दलना बादहुम अला बाद, मिनहुम मन कल्लम अल्लाह व रफ़अ बादहुम दरजात व आखिर दावाना अनिल